जय गोदड़ियाल बाबा की प्यारी साध संगत। तव्हां मूंखे सुञाणो अलाए न सुञाणो, मां हिकु हितां शेवादारी आहियां। मूंखां अॻु में असांजे पिता साहिब बि शेवादारी हितां हुयो। ख़ासि करे बाबा हरदास राम खे ॾाढो मञींदा हुया। मां बि बाबा हरदास राम खे, साईं गेलाराम खे ॾाढो मञींदो आहियां। मुंहिंजे मथां केतिरी बि मुसीबतूं आयूं आहिनि, त वॾे बाबा आहिनि बाबा हरदास राम साहिब मुंहिंजूं सभु पंहिंजे हथ में खयूं। पहिरीं मुंहिंजो एक्सीडेंट थियो रेलवे सां, मोटर साइकिल ते। मां पंहिंजो इहो 9th क्लास पियो कयां, त मथां ॾिठुमि त ट्रेन अचे थी पई, त मां हिमत न थी त मां अॻियां वञा पुठियां वञा, हिमत हारिजी वई। त मां गाॾी हथ छॾींदा, नालो वरितो मुंहिंजा बाबा। एतिरे में इंजन टकर अहिड़ी हई जो मुंहिंजी मोटर साइकिल हेठां अची ॿ टुकर थी वई ऐं मां अची ॿाहिरि पियुसि, त मूंखे कुझु बि न थियो। जेका लूंड में न आई अञा। ऐं राति जो ई मां चढ़ी करे ॿिए ॾींहुं सुबुह जो जलगांव पहुतुमि। बाबा जन हुया पाण साक्षात, पंहिंजे पलंग ते जीअं वेठा हुआसीं, परे खां मूंखे ॾिनो, ट्रैक ॾिनो। अरे ॾिठो वरी नक्सो आयो त लो सां टकर रहिजी आई। अहिड़े नमूने बाबा जी किरपा मुंहिंजे मथां ज़बरदस्त। ऐं अहिड़ियूं किरपा मुंहिंजे मथां बाबा जन जूं जाम महिरबानियूं आहिनि। ऐं जाम इहे आहिनि भई अॼु जेको मां कुझु बाबा जो थोरो कुझु लाहे नथो सघां, जो मां अॼु बि बाबा खे पंहिंजो गुरू, पंहिंजो पहिरीं चवंदा आहिनि माता पिता, तंहिंखां पोइ गुरू। पर मां चवंदो आहियां पहिरीं मुंहिंजो गुरू, तंहिंखां पोइ माता पिता। पहिरीं मुंहिंजो छो जंहिं मुंहिंजे मथां अञा ताईं हथ रखियल अथई। अहिड़े नमूने मुंहिंजा ॿिया एक्सीडेंट थिया आहिनि, जहाँ के थोरी लाइन मुंहिंजी ख़राबु हुई, केस थिया मुंहिंजे मथां। 4 केस अहिड़ा मुंहिंजा भारी हुया जो भई अने वकील चयो त तोखे सज़ा कहिड़ी बि हालत में लॻंदी। पर मुंहिंजो विश्वास बाबा जे मथां हुयो। मां बाबा वटि आयुसि ऐं बाबा मुंहिंजी पुठी थपी त जीअं महिर आहे, माफ़ी आहे बाबा जन ॾिनी। पर बाबा जन पंहिंजे बाबा जन पाण अची करे कोर्ट में अची छॾायो, ॿिए जे वेस में अची बीठो। चई बेटा तुम अपना फिक्र मत करो, मैं है तुम्हारे साथ में। शाम तक कोर्ट में आके ठहरा और मेरे को अपना जैसा मजिस्ट्रेट देख के और अपना वो बाबा जो आए थे उसको देख के एकदम मेरे को बोला कि जाओ तुमको निर्दोष छोड़ दिया। जैसे कुछ सवाल जवाब नहीं किया। ऐसी बातें मेरे ऊपर जो संगत सुनाती है, पर संगत की सुनने वाली बात मैं सुनता हूँ, पर मैंने तो अपनी खुद मेरी जान के ऊपर आजमाया हूँ कि मेरे बाबा, मेरे गुरु, मेरे सतगुरु मेरे लिए भगवान था, भगवान एक। इसके लिए मैं बाबा को आज तक भी, बचपन से लेके आज तक, मेरी उम्र 73 बरस है, फिर भी मैं बाबा को ही मानता हूँ और किसको मानता नहीं हूँ। कितने भी कोई संत आए, महात्मा आए, जरूर मैं अपना पाँव पड़ता हूँ, पर अपना मेरी इच्छा जो बाबा के बारे में रहती है, दिल रहती है, तो और कोई संत के बारे में मेरी दिल नहीं रहती है। मेरे लिए अपना वही भगवान है, वही माँ है, वही माँ है, माता है, पिता है, सब वही है। इसके लिए मैं अभी हाथ जोड़ के विनती करता हूँ कि आप भी अपना मंदिर में, मंडली में, बाबा हरदास राम मंडली में जहाँ रहते हो, अगर वहाँ बाबा का मंदिर रहेगा तो वहाँ जाके अपना पैर पड़ के, हाथ जोड़ के अपना जाके आशीर्वाद देंगे तो आपके बेड़े पार हो जाएंगे। बोल बाबा गोदड़ी वाले भगवान की जय।